नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे का ख़बर ॾींदा आहियूं। किंहिं ढंढ ते बाअसर माण्हुनि पारां कयल कब्ज़े वारो मामलो झर्क थाणे ते दाख़िल कयल FIR में मुख्य जवाबदार खे शामिल न करण तोड़े किंहिं ढंढ में लॻल बंदि ख़त्म करण लाइ सिंध मला फोरम ऐं सिविल सोसाइटी पारां अॼु सोंडा शहर में ॾिनल एहतिजाजी मुज़ाहिरे जो SSP ठठो डॉक्टर इमरान ख़ान पारां नोटिस मला अॻवाननि सां ॻाल्हियूं करे मसइलनि जे हल जी ख़ातिरी बाद एहतिजाज मुलतवी कराए छॾियो। इन सिलसिले में SSP ऑफिस मकली में SSP ठठो इमरान ख़ान मला अॻवाननि जे वफ़द सां सिंध मला फोरम जे ॾाढा आदम गंढड़ो ऐं ॿियनि सां ॻाल्हियूं करे DC ठठो सां राब्तो करण बाद चयो आहे त किंहिं ढंढ माहगिरनि जी रोज़गार समेत पाणी पीअण जो वॾो ज़ख़ीरो आहे, जंहिं ते को बि कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। हिन चयो त कब्ज़ागीरनि ते FIR दाख़िल थी वई आहे। SSP पारां मलाहनि जे मसइलनि जे हल जी ख़ातिरी बाद मला अॻवान ॾाढा आदम गंढड़ो पारां ॾिनल एहतिजाज जो सॾु वापसी वठंदे चयो आहे त किंहिं ढंढ सिंध असासो आहे, जंहिंखे को बि कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।